नाज़रीन, सागर में समाजी तंजीम तरफ़ां औरतुनि जे मसइलनि जे हल बाबति सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सरकारी खातनि जे अमलदारनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था नादिर बुर्दी जी हीअ रिपोर्ट। सागर में समाजी तंजीम एसपीओ पारां औरतुनि जे मसइलनि जे हल बाबति हिकु रोज़ा तरबियती वर्कशॉप मुनक़द कयो वियो। सागर जे मक़ामी हाल में मुनक़द थियल वर्कशॉप में ज़िले जे मुख़्तलिफ़ सरकारी खातनि अमलदारनि औरतुनि शिरकत कई। तक़रीब में औरतुनि खे घरेलू तशद्दुद ख़िलाफ़ आवाज़ उथाइण ऐं माहौलियाती तब्दीलियुनि ऐं औरतुनि सां लाॻापियल मसइलनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। उन सिलसिले में तक़रीब जे बारे में भरपूर सत्याणी, नूर मंगी, इब्राहिम कीरो, CRG ग्रुप ऐं ॿियनि मेरा TV सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो आहे त असां अॼु इहा कोशिशि कई आहे त जेके ही मक़सदु बि इहो आहे त जेके ही ग्रुप्स या जेके औरतूं जेके आयूं आहिनि, जेके हिन ॻोठनि मां आयूं आहिनि, हिननि खे असां हिते ब्रीफ कयो आहे। जेके इदारा जेके आहिनि वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट आहे, PDM जो जेकॾहिं हिते नुमाइंदा जेके उहे आहिनि, प्लस में पुलिस डिपार्टमेंट मां आहे, औरतुनि जे प्रोटेक्शन जो सेल, चाइल्ड प्रोटेक्शन जो जेको सेल आहे, उन्हनि सां हिते असां मीटिंग कराइजे। ऐं ॿियो वरी हिननि खे एक्सपोजर ॾिजे, हुननि जे ऑफिसिस में वठी वञे त इहे इदारा जेके तव्हांजे लाइ छा कहिड़ा कमु करंदा, ऐं इहो पंहिंजो पाण जेके मसइला आहिनि उन्हनि खे ॿुधाइनि ऐं पाण ई उन्हनि खां जेके आहिनि सुवाल कनि, बजाए असां जेका आहे असांजो कमु इहो त असां हिननि खे फैसिलिटेट कयूं, वठी अचूं। इनखे सम्झो जेको कमु आहे असां अॼु खां शुरू कयो आहे इहो। ऐं हिननि जो जेके मीटिंग्स आहिनि, लॉबिंग मीटिंग्स आहिनि, हिननि जो कनेक्शन नेटवर्किंग जेका आहे असां सागर में ऐं उमरकोट ॿिन्ही ज़िलनि में हिननि औरतुनि जी डायरेक्ट उन्हनि इदारनि सां कराईंदासीं। जीअं इहे पाण जॾहिं कोई इनखे सम्झो वायलेंस जो इशू थिए थो या ॿियो को अर्ली मैरिज जो, चाइल्ड मैरिज जो इशू आहे, त हिननि खे ख़बर हुजे उहो कहिड़ो नंबर आहे जिते कॉल कजे, त इहे पाण वञी उन्हनि सां राब्ता करे सघनि। सो इहो ई मक़सदु आहे। सम्झा थो त हिकिड़ो ख़ुशाइन अमल आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त अमल आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते असांजो जेके पुठिते पियल इलाइक़ा आहिनि उन जी औरतुनि खे हिकु त अवेयरनेस ॾिनी पई वञे, ऐं गॾोगॾु अवेयरनेस ॾियण सां गॾोगॾु हिकिड़ी नेटवर्किंग ठाही पई वञे, जंहिंमें गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि, जेके ख़ासि तौर ते जीअं वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट आहे या चाइल्ड प्रोटेक्शन आहे, उन हवाले सां या पुलिस डिपार्टमेंट आहे, उन में जेके इदारा कमु कनि था, ख़ासि तौर ते जेका जेंडर वायलेंस थिए थी, उन हवाले सां उन जी अवेयरनेस बि ॾिनी वई आहे। ऐं मां सम्झा थो जेके मुख़्तलिफ़ सेशन थिया आहिनि उन्हनि जे ॻोठनि में, ऐं उन खां पोइ वरी उन्हनि खे हिते खणी वठी आया आहिनि ऐं हिननि इदारनि में वठी पिया वञनि ऐं उन्हनि जी कोऑर्डिनेशन जेका कई पई वञे, त जीअं सुभाणे जेकर हीउ इदारो रहे या न रहे, त पर हिननि खे इहा ख़बर हुजे त हिननि जो जेको अगरि मसइलो आहे अगरि, त उन जे लाइ किथे रुजू करे सघनि था, कहिड़े नमूने सां उन जे हवाले सां दांह करे सघनि था, एप्लीकेशन्स ॾेई सघनि था, ऐं उहो कहिड़े नमूने सां उन जो हल जेको आहे सो मुमकिन थी सघे थो। SPO जो जीअं त हिकिड़ो अक्रॉस द कंट्री एज़ वेल एज़ इन सिंध में हिकिड़ो नेटवर्किंग ऐं कैपेसिटी बिल्डिंग जे हवाले सां हिकिड़ो ज़बरदस्त कमु पियो रहियो आहे। ऐं साॻियो ई सांगड़ में थिए पियो ॿिनि मेन इंपॉर्टेंट टॉपिक्स ते, जेंडर जस्टिस एंड क्लाइमेट एक्शन। त आई होप त हीउ जेको एफर्ट आहे इहो ॾाढो सुठो साबित थींदो सांगड़ जे